बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हमारी सीरिया टाइम न्यूज़ जो प्रोग्राम व्यूज़ टाइम आवा यहाँ महताब अली नूर। नाज़रीन, कुछ अहम ख़बरूं आहिनि जेके असां डिस्कस करणु चाहींदुसि। पैनलिस्ट की राय शामिल कंदासीं। सब खां पहिरियां पैनलिस्ट जो तारुफ़ असां कराईंदो हलां। सीनियर तर्जमा निगार आहिनि कॉलमिस्ट अदीब नसीर मेमूर साहब, प्रोफेसर इनाम भट्टी साहब, डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब ऐं इदरीस लिगारी साहब। अहम जेका ख़बर अॼु गर्दिश करे रही आहे, कुझु मीडिया चैनल्स हले पई त हुकूमत पारां आर्मी एक्ट 1952 में ठहियलु जेको आहे उन में तरमीम ऐं तब्दीली जी कोशिशि कई पई वञे, तयारियूं इन जूं कयूं पियूं वञनि ऐं तरमीम थियण जी सूरत में वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ वधीक पावरफुल थी वेंदो, मज़बूत थी वेंदो ऐं बिना कंहिं आइनी रुकावट जे रंडक जे कंहिं बि जनरल खे डायरेक्ट मुक़ररु करे सघंदो हिकु सादे नोटिफिकेशन ज़रिए। मुख़्तसरनि जे करे असां शेयर कयां त हीअ जेका तरमीम आहे इन जे लाइ हिकिड़ी कमेटी बि क़ाइमु कई वई आहे जंहिंजो नालो आहे कैबिनेट कमेटी फॉर डिस्पोज़ल ऑफ लेजिस्लेटिव केसिस CCLC। इहा कमेटी आहे। इन कमेटीअ में इसहाक़ डार जेको नाणे वारो वफ़ाक़ी वज़ीर आहे उहो शामिलु आहे ऐं असद महमूद जेको आहे उहो शामिलु आहे। इहे इन्हनि तरमीमुनि खे हथ में शिकिल ॾींदा, उनखां पोइ इन जी मंज़ूरी वरिती वेंदी ऐं ज़रिया इहा बि दावा कनि पिया त सिंपल नोटिफिकेशन जे ज़रिए पार्लियामेंट में इहा कॉपी इन जी विरहाई वेंदी ऐं इहा मंज़ूरी बि अहिड़ी रीति वरिती वेंदी ऐं इन मंज़ूरीअ खां पोइ या इन एक्ट में तरमीम खां पोइ वज़ीर आज़म जेको बि हूंदो उनखे इहो इख़्तियार हूंदो त बिना कंहिं आइनी रुकावट जे, बिना कंहिं ईअं खणी चइजे त मुशावरत जे जेको बि रिटायर थींदड़ जनरल हूंदो उन जे मुदे में को त वाध करे सघंदो वज़ीर आज़म ऐं उनखां पोइ उन जी मुक़ररी आर्मी चीफ तौर या चीफ ऑफ जनरल स्टाफ तौर उन जी जेका आहे मुक़ररी उहा थी सघंदी। इन ते इमरान ख़ान पारां रद्दमल ॾिनो वियो आहे। इमरान ख़ान जो चवणु आहे त शहबाज़ शरीफ़, नवाज़ शरीफ़ ऐं आसिफ़ ज़रदारी इहा जेका तरमीम कनि पिया आर्मी एक्ट में इहा पंहिंजे मुफ़ादनि जे लाइ कनि पिया ऐं इन तरमीम जी सूरत में इदारा तबाह थींदा ऐं मुल्क तबाह थी वेंदो, मुल्क खे तमामु घणो नुक़सानु पहुचंदो। हाँ, दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त अहिड़े वक़्त में जॾहिं आर्मी चीफ जी रिटायरमेंट वेझो आहे, आर्मी चीफ जी रिटायरमेंट में कुझु ई वक़्तु बचियो आहे, आर्मी चीफ जेको आहे उहो अलविदाई दौरा बि करे पियो। 6 साल जो उनजो मुलाज़मत जो मुदो आहे। छा उन जे मुलाज़मत जे मुदे में बि वज़ीर आज़म अहिड़ी रीति वाध कंदो हिकु सिंपल नोटिफिकेशन जे ज़रिए? या ॿियो सुवाल इहो आहे त सीनियर मोस्ट जेके लेफ्टिनेंट जनरल आहिनि आसिम मुनीर साहब जेके इन आर्मी चीफ जी मुक़ररी जे डोड़ में बि शामिलु आहिनि, पर अनफॉर्चुनेटली आसिम मुनीर साहब आर्मी चीफ जी रिटायरमेंट खां कुझु ॾींहं अॻु पाण ई रिटायर थियनि पिया। मतिलबु उन्हनि जो जेको लेफ्टिनेंट जनरल तौर मुलाज़मत जो मुदो आहे उहो पूरो थी वेंदो त उनखां पोइ हू आर्मी चीफ मुक़ररु न थी सघंदा। हाणे हीअ जेका तरमीम कई पई वञे उन जो मतिलबु छा कढूं या इन जो मक़सदु छा थी सघे थो, इन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। ॿियो मामिलो आहे तोशाखाना रेफरेंस जो। सबूत कुझु साम्हूं आया आहिनि, उहा घड़ी बि साम्हूं अची वई आहे, उहा जेका पेन आहे जंहिंखे डायमंड्स लॻल आहिनि, उहे कफलिंग्स आहिनि जेके साम्हूं आया आहिनि जेके मुबैना तौर इमरान ख़ान खपाया आहिनि ऐं इमरान ख़ान अॼु एतिराफ़ बि कयो आहे त बिल्कुलु इहा जेका घड़ी आहे ॿियूं शयूं हुन इस्लामाबाद में विकिरो कयूं आहिनि ऐं उन वटि इन जूं रसीदूं बि मौजूदु आहिनि जंहिं ते मरियम नवाज़ चयो आहे त हेॾा होॾा जूं ॻाल्हियूं न कयो, उहे रसीदूं ॾेखारियो किथे आहिनि ऐं उहा जेका घड़ी आहे उहा दुबई कीअं वञी पहुती ऐं उनखां पोइ दुबईअ मां उहो नाणो जेको आहे पैसो उहो पाकिस्तान कीअं पहुतो। नसीर मेमूर साहब, ॿई अहम टॉपिक्स आहिनि ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे क़ौम बि ॼाणणु चाहींदी त मुल्क में थिए छा पियो, कहिड़ी खिचड़ी पचे पई। आर्मी एक्ट में तरमीम ऐं तब्दीली जी जेका कोशिशि कई पई वञे इन ते अव्हांजो छा कमेंट हूंदो सर? अहिड़े वक़्तु जॾहिं आर्मी चीफ जी रिटायरमेंट जेका आहे उहा वेझो आहे, इहा तरमीम कई पई वञे, सम्झो पिया इन में उन अहम इदारे जी रज़ामंदी बि शामिलु हूंदी? महताब, तव्हांजी ॻाल्हि पूरी तरह सां सम्झ में न आई, थोरो वॉइस जो प्रॉब्लम आहे, पर जेतिरो मां सम्झी सघियुसि तव्हां जेको आर्मी एक्ट में तरमीम थिए पई, अमेंडमेंट थियण पई वञे उन ते डिस्कस करणु पिया चाहियो। हाणे पहिरीं ॻाल्हि इहा त आर्मी एक्ट में जेका बि तरमीम थी रही हूंदी उहा मूंखे यकीन आहे त उन में आर्मी जी टॉप ब्रासान बोर्ड हूंदी। हुकूमत पंहिंजे तौर ते एॾो वॾो स्टेप पाण अकेले सिर खणे ऐं आर्मी सां लॻापियल मामलनि में उहो मूंखे नथो लॻे त लाज़मी तौर ते उन में जेका बि अमेंडमेंट थींदी उन ते इंस्टीट्यूशन आर्मी जो ऑन बोर्ड हूंदो, उन जी टॉप क़यादत ऑन बोर्ड हूंदी ऐं उन जे मुख़्तलिफ़ पासनि ते ज़रूरु ॻूढ़ो गौर वीचार बि थियो हूंदो। हिन स्टेज ते छा ऑप्शन्स आहिनि अहिड़ी आर्मी तरमीम थियण जा? अॼु जेका डान जी रिपोर्ट आहे उन में इहो ॿुधायो वियो आहे त हिकिड़ो लफ़्ज़ उन में एड कयो वेंदो रिटेंशन जो, माना त वज़ीर आज़म साहब हिकु नोटिफिकेशन एग्जेक्टिव ऑर्डर तहत, माना उन लाइ हुनखे
सदर साहब जी ऑफिस जे थ्रू नोटिफाई कराइणो न पवंदो बज़ाहिर जेका हिकिड़ी अदरवाइज़ रिक्वायरमेंट आहे ऐं जस्ट हिकिड़ो सरकारी हुकुमनामे सां उहो कंहिं बि पर हाणे इहो ॾिसणो पवंदो त इहो डिटेल्स अचनि त छा कंहिं बि या चीफ ऑफ आर्मी स्टाफ हिन में त जेका स्टेटमेंट डान में छपी आहे हुन मां त लॻे थो कंहिं बि पोज़ीशन ते कंहिं बि माण्हू खे रिटेन करे सघनि जी ऐं जेकर ईअं आहे त पोइ हिन स्टेज ते उन जूं ॿ पॉसिबिलिटीज़ खे ॾिसजे हिकिड़ो इहो त छा जनरल बाजवा खे रिटेन कयो वेंदो मूंखे ॿिनि सबबनि जे करे ॿिनि टिनि सबबनि जे करे इहा शइ ॾुखी थी लॻे हिकिड़ो त जनरल साहब त हाणे मोकिलणी जूं दावतूं खाए पियो वञे पियो दौरा करे पियो आहे हिकिड़ो हुनजो कर्टिसीज़ जो पार्ट हूंदो आहे आर्मी जे अंदरि बि ऐं ॿियनि इदारनि जेके वॾा प्राइवेट इदारा आहिनि उहे बि ईअं कंदा आहिनि त आख़िरी कुझु अर्सो जेके सीनियर मोस्ट माण्हू रिटायर थियण वारा हूंदा आहिनि त उन्हनि खे हिकिड़ो या कर्टिसीज़ हूंदियूं आहिनि त पंहिंजे यूनिट्स में पंहिंजे ऑफिसिस में माण्हुनि सां मिलंदा जुलंदा आहिनि थैंक्स गिविंग बि हूंदी आहे ऐं ॿियूं बि हुन में रिवायतूं अलविदाई दावत बि थींदी पोइ तोहफ़ो मिलंदो हूंदो जेका बि सिस्टम हूंदो सो हिकिड़ी त पॉसिबिलिटी मूंखे इन करे ॾुखी थी लॻे त हाणे उहो एतिरी इहा शइ अॻिते खणी वञी चुका आहिनि त उतां रिवर्सल थिए उहो मूंखे नथो लॻे हा उहो सिर्फ़ु हिकिड़ी सूरत में थी सघे थो त को एॾो वॾो भौचाल पैदा थिए मां जस्ट हिकिड़ो हाइपोथेटिकल सिनेरियो जी ॻाल्हि थो कयां जी को एॾो वॾो भौचाल पैदा थिए जंहिंमें खेसि वञी मिनत कई वञे त साईं ॾिसो था तव्हां त वञो पिया तव्हां त ॾाढा भला माण्हू तव्हां त ॿुधाए बि छॾियो तव्हां त दावतूं बि खाधियूं ऐं कोर कमांडर जी मीटिंग में बि ॿुधाए छॾियो पर छा कयूं हेॾो वॾो ॾुखेड़ अची वियो आहे मामला ॾिसो था केॾांहुं पिया वञनि ॿ टे ॾींहं मिड़ेई असांजी ॿाहिरि लाइ तरसी पियो महिरबानी करे पोइ अॻिते जॾहिं फारिग थियूं शयूं ठीकु थियनि त पोइ बेशक तव्हां असांखे ख़ुदा हाफ़िज़ करे पर इन ॾुखेड़ जे माना इन आर्मी चीफ खे रिटेन करण लाइ एॾो वॾो ॾुखेड़ पैदा कजे उहो बि मूंखे थींदो नथो लॻे ऐं न ई उहो कावाइज़ अप्रोच हुजे ऐं न ई मुंहिंजे ख़्याल में हाणे बाजवा साहिब इहा शइ चाहींदा ॿियो हिकिड़ी इंपॉर्टेंट शइ आहे त हींअर एज़ एन इंस्टीट्यूशन उन्हनि ते तमामु घणो प्रेशर बि आहे जी ऐं उन सां छा थींदो त इहा वॾे उहिदे ते वेठल हिकिड़ो माण्हू पहिरें ई जॾहिं हुनजी एक्सटेंशन थी त तव्हांखे यादि हूंदो त उहो हिकिड़ी तकरारी माहौल पैदा थियो जो मामिलो अदालत ताईं हलियो उहो त ख़ैर टेक्निकल मामिलो चयो वियो उन चयो वियो त नोटिफिकेशन ठीकु न आहे ॿीहर कढो पर उहो जेको सॼो सीन थियो उन में जेको रिपोर्ट थियो शयुनि में असां त एग्ज़ैक्टली आर्मी मैटर्स जे बारे में ॼाण त नथी पब्लिक में अचे पर जेको थोरो घणो रिपोर्ट थियो त हुन मां तासिर इहो हो त इन सॼे जंहिं तरीक़े सां बाजवा साहब खे एक्सटेंशन मिली कुझु सीनियर माण्हुनि जो ख़्याल हो त इहो को डिग्निफाइड वे कोन्हे इन खां त पोइ तव्हां हुनखे न ॾियो हुनजो नोटिफिकेशन ग़लति कढो वरी उहो कोर्ट में वञे वरी कोर्ट चए त हुनखे सॼो पाण खे पोइ ॿीहर नोटिफिकेशन ठहे हुनजा ड्राफ्ट पब्लिक थियनि माना आहे हिकिड़ो माना अनप्लेज़ेंट क़िस्म जो माहौल पिए त हिन स्टेज ते जेकर का ॿीहर एक्सटेंशन थी थिए त अॻे ई हिकिड़ी पॉलिटिकल फिज़ा गरम आहे जेका फेवरेबल न आहे त हिन स्टेज ते हुनखे रिटेन करण जो का साख चङी थिए या हुनजो इम्प्रेशन चङो त एज़ ए इंस्टीट्यूशन आर्मी शायदि इहा शइ करणु न चाहींदी ॿियो जंहिं जनरल साहिब जो तव्हां नालो खयो जेको रिटायर थियण वारो आहे आसिम मुनीर छा हिन नोटिफिकेशन आसिफ मुनीर साहब जी त छा हिन नोटिफिकेशन सां उनखे रिटेन करे ऐं चीफ ऑफ आर्मी स्टाफ कयो वेंदो पॉसिबिलिटी आहे ॾिसूं हुन नोटिफिकेशन जे अंदरि छा था डिटेल्स अचनि छा थी अमेंडमेंट थिए ऐं उहा अमेंडमेंट केतिरी हेल्पफुल थिए थी त हिकिड़े एट द वर्ज ऑफ रिटायरिंग सीनियर जनरल खे तव्हां रोके हुनखे पोइ नेक्स्ट उहिदो ॾियो इहो बि तॾहिं मुमकिन थींदो जॾहिं आर्मीअ जी टॉप ब्रास ऑन बोर्ड हुजे जी इहो पोइ सिविलियन हुकूमत जी पंहिंजी अकेले सिर्फ़ ख्वाहिश सां कोन थी रही ॻाल्हि ख़ान साहिब जी चवण तंहिं सां इदारा तबाह थींदा ॾिसो इहो पावर को शहबाज शरीफ़ खे त हिकु भेरे लाइ त हीउ नोटिफिकेशन न निकिरंदो न पोइ त ठीकु आहे प्राइम मिनिस्टर हिकिड़ो डेमोक्रेटिक पायमानी पार्टी में वधीक पावरफुल थिए थो मां थियोरिटिकली ॻाल्हि थो कयां त उन में त का ख़राबी कान्हे इमरान ख़ान बि त वज़ीर आज़म रहियो सुभाणे वरी थी सघे थो हीउ प्रोसेस आहे हिकिड़ो त मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त जेकर प्राइम मिनिस्टर ऑफिस उन में वधीक बाख़्तियार थिए थी त उन ताईं मूंखे का ख़राबी कान थी लॻे इम्पॉर्टेंट शइ हूंदी त ईंदड़ ॾींहंनि में इन अमेंडमेंट में खे हिन सिचुएशन में कीअं इस्तेमालु कयो वेंदो इहा इम्पॉर्टेंट स्टेप आहे जंहिंखे ॾिसणो पवंदो त उनखे इस्तेमालु कीअं ठीकु आहे नसीर साहब डिटेल ॻाल्हायो आहे अवां वापसि ईंदासूं प्रोफेसर इनाम भट्टी साहब अव्हांखे आवाज़ मुंहिंजो वाज़े अचे पियो सर
जी बिल्कुलु अचे पियो। इनाम साहब, आर्मी एक्ट 1952 में तरमीम ऐं तब्दीली जूं जेके कोशिशूं कयूं पियूं वञनि, तयारियूं थियनि पियूं, इन ते अव्हांजी छा राय आहे? ॿ पासा हिन वक़्तु जेके आहिनि उहे डिस्कस कया पिया वञनि। हिकु त आर्मी चीफ जेको रिटायर थी रहिया आहिनि जनरल कमर जावेद बाजवा साहब, छा इहो मुमकिन आहे त इन तब्दीलीअ खां पोइ वज़ीर आज़म खे जेको रिटेन करण जा इख़्तियार मिली वेंदा इन तरमीम खां पोइ, त पोइ हिकु सिंपल नोटिफिकेशन जे ज़रिए वज़ीर आज़म जनरल कमर जावेद बाजवा साहब खे साॻिए उहिदे ते बरक़रार रखी सघनि था, उन्हनि जे एक्सटेंशन उन्हनि खे ॾेई सघनि था, या वरी सीनियर मोस्ट जेके लेफ्टिनेंट जनरल आहिनि जिन जो ज़िक्र नसीर साहब बि कयो, आसिम मुनीर साहब, उन्हनि जो लेफ्टिनेंट जनरल तौरु जेको टेन्योर आहे उहो पूरो थो थिए, उहे जनरल कमर जावेद बाजवा साहब खां कुझु ॾींहं अॻु ई रिटायर थी वेंदा। इहे बि ॻाल्हियूं हलनि पियूं त थी सघे थो त पोइ आसिम मुनीर साहब खे मुक़ररु करण जे लाइ अहिड़े क़िस्म जी तरमीम जेका कई पई वञे, इन में उन इदारे जी रज़ामंदी बि शामिल आहे। अव्हांजो कमेंट सर इन मामले ते? महिरबानी महताब। पहिरीं ॻाल्हि त अलाए छो सभिनी खां विसरी थो वञे, जॾहिं इन ई कमर जावेद बाजवा खे इमरान ख़ान डायरेक्ट पंहिंजे आर्डर सां नोटिफिकेशन जारी कयो जेको मुकमिल तरह ते गैर आइनी ऐं गैर कानूनी हो। उन खां पोइ 2020 में ख़ुदि इन आर्मी एक्ट जे 1952 वारे एक्ट जे 172 क्लास में अमेंडमेंट कई वई संदसि हुकूमत में। हाणे इहो त अजीब आहे त जेकॾहिं हिकिड़ो माण्हू उनखे पाण खे इहो अख़्तियार मिलियल हुजे त हू उहे सभु शयूं करे त उहो कानूनी आहे, ॿियो माण्हू करे त उहो गैर कानूनी आहे। माण्हू त भले कंहिं ते कहिड़ियूं बि चार्जिस हुजनि, पर उन इदारे जो इहो अख़्तियार हुजे थो न। एज़ अ शहबाज़ शरीफ़ उनखे अख़्तियार कोन्हे कंहिं बि शइ जो। इहो पार्लियामेंट जे अंदरि उहो बिल जॾहिं टेबल थिए थो, हाणे इहो असांजो अलमियो आहे त उन पार्लियामेंट जे अंदरि केरु वेठा आहिनि ऐं कीअं आहिनि, उन्हनि ते कहिड़ा चार्जिस आहिनि, इन जो इन सां को बि तालुक़ु न आहे। या त तव्हां वरी पोइ इहो तइ करे छॾियो त पाकिस्तान जे अंदरि कहिड़ा तरीक़ेकार आहिनि जंहिंसां रुॻो पार्लियामेंट जे अंदरि न बल्कि ॿिया इदारा बि उन्हनि में कहिड़ा माण्हू चूंडिजी ईंदा, कीअं चूंडिजी ईंदा। आउं सम्झां थो पहिरीं त इहा अमेंडमेंट 2020 में 2019 में हिन इमरान ख़ान हिकिड़ो क़दम खयों जंहिं ते तनक़ीद थी हुई ऐं उन खां पोइ उहो मामिलो सुप्रीम कोर्ट में बि वियो हो ऐं उन सुप्रीम कोर्ट में चैलेंज थियण खां पोइ उन एक्ट में साॻियो ई हिननि तब्दीली करे इमरान ख़ान न रुॻो उनखे एक्सटेंड कयो, पर उन जी उमिरि में बि 2 साल वाध करे छॾी। इहो बि सभिनी खे यादि हुजणु खपे। चीफ ऑफ आर्मी स्टाफ जे रिटायरमेंट जी उमिरि जी जेका हद हुई उहा बि उन जेका आहे 2 साल वधाए छॾी ऐं उहो बि साॻे तरीक़े सां थियो। ऐं हाणे जेकॾहिं इहा शहबाज़ शरीफ़ करे थो पियो त करे शहबाज़ शरीफ़ त कोन थो, उहो त लॉ आहे, एक्ट आहे, उनजो प्रोसीजर आहे जंहिं तहत उहो पार्लियामेंट जे अंदरि वेंदो ऐं उहो जेकॾहिं अमेंड थिए थो त यकीनी तौर ते उहो उनजे पंहिंजे इदारे जी बि उन सां जेका आहे का शइ हूंदी, कंसेंट शामिल हूंदो। ऐं ॿी जेका शइ आहे उहा इहा आहे त इन में जेके जीअं नसीर जेको आहे सो ज़िक्र कयो त उन में रिटेन कंहिंखे बि करणु, यानी बावजूदि इन जो जेकॾहिं हू रिटायर थो थी वञे त रिटायरमेंट जे बजाए उनखे हू रिटेन कजे। ऐं ॿियो अॻे जेको हू लफ़्ज़ जेको आहे सो जारी कंदा हुआ कंहिंखे बि जेकॾहिं जेको आहे सो रिलीज़ करण जे लाइ, त उन में बि जेको आहे सो रेज़िग्नेशन वारे जे बजाए जेको आहे सो रिलीज़ जे बजाए रेज़िग्नेशन जेका आहे उहा बि उन में एड कंदा। त हाणे इहे सभु जेके शयूं हूंदियूं थींदियूं भले इन जेका कैबिनेट कमेटी आहे फॉर लेजिस्लेशन जेको आहे सो अमेंडमेंट जे लाइ, पर हूंदो त उनजे पंहिंजे कंसेंट सां। पाकिस्तान जे अंदरि ईअं त मुमकिन ई कोन थो थी सघे त उन्हनि जे कंसेंट खां सवाइ पार्लियामेंट जे अंदरि एतिरी कंहिंखे ज़रूरत थी सघे जो हू पंहिंजी मर्ज़ी सां का अमेंडमेंट करे। जेकॾहिं एतिरी ज़रूरत कना त पोइ त शायदि मुंहिंजे ख़्याल में ॿिया खोड़ मामला आहिनि जेके ई हिकु धक में हिकिड़े पेन जे स्ट्रोक सां पोइ उहा अमेंडमेंट कराए ऐं उतां उहा पास कराए छॾनि। त तंहिंजे करे हिकिड़ो त उन इदारे जी पंहिंजी उहा रज़ामंदी शामिल हूंदी। ऐं ॿी जेका अहम शइ थी आहे उन में हाणे इहे 2 शयूं नज़र अचनि थियूं पियूं। हिकिड़ो त आसिम मुनीर वारो जेको आहे उनजी पहिरीं रिटायरमेंट कमर जावेद बाजवा खां अॻु में थियण जे करे ऐं मुमकिन आहे त उनखे रिटेंशन ॾियण जे लाइ जेको आहे सो कयो वेंदो हुजे। ऐं इहा बि पॉसिबिलिटी आहे त तव्हां अॻे बि हिते असां वटि ईअं थींदो रहियो आहे, हिकिड़े माण्हूअ जी रिटायरमेंट जो टाइम पूरो थियो अची ऐं उहो उन अलविदाई तक़रीबूं बि शुरू कयूं, पर सॼे पाकिस्तान जे अंदरि जेको आहे सो तेरे जाने के बाद तेरी याद आई इश्तिहार लॻणु शुरू थी विया, बैनर लॻणु शुरू थी विया ऐं पोइ उन जे लाइ इहो थियो त न इहो हुजणु खपे ऐं इहो वापसि अचणु खपे ऐं उहो साहब जेको आहे हाणे बि थिए पियो इनाम साहब, हाणे बि थिए पियो ईअं कुझु पोस्टर्स लॻा आहिनि इस्लामाबाद जे आसपास।
हा त उहो वरी असांजा चेंबर्स कॉमर्स जेके आहिनि उहे उन्हनि खे ॿियनि तंज़ीमुनि खे किन समाजी तंज़ीमुनि खे उहो राति विच में ओचितो जेको आहे सो का न का हिकिड़ी जागी पवंदी आहे जज़्बो क़ौमी हुजे या पोइ ख़बर न आहे कहिड़ो जज़्बो आहे जेको उहो जागी पवंदो आहे पोइ उन सां उहा शइ थी वेंदी आहे ऐं पोइ ॿिए ॾींहं ते वरी उहो एक्सटेंशन जो ऑर्डर जेको आहे उनजे लाइ कंहिंजे न कंहिंजे लाइ निकिरी वेंदो आहे त हाणे इहे ॿई पॉसिबिलिटीज़ आहिनि पर इन मां हिकिड़ी शइ साबित थी वई आहे त जेका बि कुझु थिए पियो उहा शायदि इमरान ख़ान खे पसंदि न आहे इमरान ख़ान खे क़बूल न आहे जेकॾहिं सीनियर मोस्ट वारे हिसाब सां बि अचिजे त उन में सीनियर मोस्ट त आसिम मुनीरी आहे पर उन खां अॻु में टाइम पूरो थो थिए उहो छाजे करे थिए थो उन में बि ख़ुदि इमरान ख़ान जवाबदार आहे छाकाणि त जेकॾहिं गुज़िरियल भेरे ही इमरान ख़ान जेको आहे सो उनखे एक्सटेंशन न ॾिए हा त उनजी जॻह ते जेको सेकंड मोस्ट सीनियर हुजे हा उनजो वारो अची वञे हा उहो थिए हा जॾहिं हुन पाण हुनजी उमिरि में बि वाध कई कमर जावेद खे एक्सटेंशन बि ॾिनो तंहिंजे करे हू जेको आहे सो पोइ ते रहिजी वियो ऐं हाणे जेकॾहिं उनजे पोइ ते रहण वारे मामले खे इन सां ॻंढिजे त उहा ग़लती त इमरान ख़ान जी आहे उन ग़लती खे सुधारण जे लाइ वरी शायदि जेको आहे सो उन इदारे हिन पार्लियामेंट खां जेको आहे सो उहो फ़ैसिलो कराइण जे लाइ को रिथाबंदी कई आहे त उहा हू रिथाबंदी जेका असां करे उन्हनि खे ॾींदा त उहा इन माण्हू खे इहो मौक़ो मिलणु खपे छाजे लाइ उहो कमर जावेद जे एक्सटेंशन जे करे उन खां कुझु ॾींहं पहिरीं रिटायर थी वञे ऐं उनजो पंहिंजो टेन्यूअर जेको आहे सो उनखे चीफ ऑफ आर्मी स्टाफ जो न मिली सघे त मुंहिंजे ख़्याल में इहे शयूं हिकिड़ियूं आहिनि इहे हिते न ॿियनि सिविल सर्विसिस में बि अहिड़े क़िस्म जा काफ़ी मामला थींदा रहंदा आहिनि ऐं उते बि इहे काफ़ी अहिड़ियूं शयूं थींदियूं रहंदियूं आहिनि पर जॾहिं इहे शयूं हिते थियनि थियूं त इहा शइ उते बि नज़र में रखणु घुरिजे सिविल सर्विसिस में बि उते बि केतिरा ई दफ़ा असां इहो ॾिठो आहे त हिकिड़े माण्हू खे तव्हां एक्सटेंशन जॾहिं ॾींदा आहियो त उनजे पुठियां ॿियो जेको वेठो हूंदो आहे उहो रिटायर थी वेंदो आहे त पोइ उन्हनि जे लाइ बि इहा शइ थियणु खपे त उन्हनि खे बि रिटेंशन ऐं रिलीज़ जेको आहे सो करण जे बजाए रिलीज़ करण जे बजाए उनखे रिटेन करणु घुरिजे त इहे शयूं सभिनी जे लाइ हुजणु खपनि सिर्फ़ु कंहिं हिकिड़े जे लाइ न अहलियत सलाहियत क़ाबिलियत उहा लाज़मी तौर ते उहा सभिनी इदारनि में जेके बि हूंदा उन्हनि वटि बि हूंदी त मुंहिंजे ख़्याल में इहे सभु शयूं आहिनि जेके उन्हनि जे पंहिंजे इदारे जे ई सहकार ऐं उनजी सोच ऐं उन्हनि जे फ़ाइदे मुताबिक़ थींदियूं हूंदियूं न को इमरान ख़ान जी मर्ज़ी हलंदी न को शहबाज़ शरीफ़ जी महताब ठीकु आहे सर आर्मी एक्ट में जेका तरमीम कई पई वञे इन जूं तयारियूं जेके आहिनि उहे कयूं वियूं आहिनि इसहाक डार ऐं असद महमूद जेके आहिनि उहे इन तरमीमुनि खे हथ में शिकिल ॾींदा उनखां पोइ इन जी मंज़ूरी वरिती वेंदी ऐं चयो इहो पियो वञे त कुझु ई ॾींहंनि जे अंदरि इहा जेका तरमीम आहे उनजो नोटिफिकेशन बि जारी थी वेंदो लेजिस्लेशन जेका उहा थी वेंदी इन ते कमेंट शामिल कंदासीं इदरीस लिगारी साहब बि असां सां गॾु आहिनि प्रोग्राम इदरीस साहब अवां कीअं पिया ॾिसो इन सिचुएशन खे जनरल कमर जावेद बाजवा साहब चई चुका आहिनि त उहे एक्सटेंशन न वठंदा ऐं हू रिटायर थींदा अहिड़े वक़्तु वरी अहिड़े क़िस्म जी तरमीम जंहिंमें वज़ीर आज़म वटि इहे इख़्तियार अची वञनि त उहे कंहिं बि जनरल खे रिटेन करे सघे इन उहिदे ते ऐं मुक़ररी जेका आहे उहा बि करे सघे इन जो कहिड़ो मतिलबु आहे अव्हांखे छा पियो सम्झ में अचे सर महिरबानी मेहताबली साहब कुछ वक्त खां मुंहिंजे ख़्याल में शायदि पहिरीं या 5 नवंबर खां वठी ॻाल्हियूं मार्केट में हुयूं त आर्मी एक्ट में तब्दीली आणण जी उनजा 2-3 पासा बयानु कया पिया वञनि हिकिड़ो पासो जो हीउ बयानु कयो पियो वञे त जो सदर पाकिस्तान जेका आहे जीअं वज़ीर आज़म हाणे समरी उन ॾे मोकिलींदो त उहो सदर पाकिस्तान आहे उहो पाण वटि घटि में घटि 24 ॾींहं जेके आहे उहो रखी सघे थो त हू उन ते साइन करे मंज़ूरी ॾिए या न ॾिए उनजे करे त मुंहिंजे ख़्याल में उहो ज़ाहिर आहे हुनजी वफ़ादारी जेका आहे सदर साहब जी जेका एफिलिएशन जेका आहे उहा आहे त तहरीक इंसाफ़ सां ऐं इमरान ख़ान सां तंहिंजे करे हू कोशिशि पूरी कंदो इमरान ख़ान त हू सदर खे या सदर जो ख़ुदि इहो वॾो इम्तिहान हूंदो त हू वज़ीर आज़म जीअं ई उन नए आर्मी चीफ जी जेका अपॉइंटमेंट जी समरी मोकिले थो जल्दी उन ते सही करे या वरी जेको इमरान ख़ान जेको उन सां वफ़ादार रहे ऐं उनखे उन वफ़ादार उन सां रहंदे उन समरी खे कुझु ॾियण लाइ डिले करे या 5 ॾींहं 10 ॾींहं 15 ॾींहं पर वधि खां वधि बि उहो जेको 24 ॾींहं जेको सो उहो करे सघे थो त हुकूमत खे मतिलबु इहो बि थी सघे थो खुटको हुजे मथां ईअं थी सघे थो ॿियो जेको आहे आसिम मुनीर जो जेको आहे उनजी रिटायरमेंट जो हाणे चयो वञे पियो त जनरल बाजवा साहब जी जेका रिटायरमेंट आहे उहा जेका 25 नवंबर ते कजे छाकाणि त जनरल जेको आसिम मुनीर साहब जेको आहे उहो जेको आहे 27 तारीख़ ते रिटायर थिए थो तंहिंजे करे जेकॾहिं 2 ॾींहं जनरल बाजवा साहब अॻु में रिटायर थी थो वञे त पोइ हू अचे थो ऐं नवाज़ लीग बि चयो वञे इहो नवाज़ शरीफ़ तरफ़ां वॾी कोशिशि इहा आहे त जेको मोस्ट सीनियर जेको नवाज़ लीग तरफ़ां चयो वञे पियो त उहो आसिम मुनीर जे हवाले सां छाकाणि त असां सभिनी खे यादि आहे त जेको आसिम मुनीर जेको आहे उहो इमरान ख़ान जो जेको शुरूआती दौर हो उन में 9 महीना जेको इमरान ख़ान सां उन गॾिजी कमु कयो हुयो पोइ हिकिड़े मामले ते इन जे पाण विच में गड़बड़ थी पई ऐं इमरान ख़ान जेको वज़ीर आज़म जी हैसियत में उनखे उतां पोइ वरी रिमूव कयो हटायो हो ऐं ॿी जॻह ते तंहिंजे करे नवाज़
शरीफ सम्झे थो त जनरल नवाज़ शरीफ या नवाज़ लीग या ही ख़ुदि इत्तेहादी हुकूमत सम्झे थी त हिकु त मोस्ट सीनियर खे असां आॾो आणे ऐं उहो माण्हू पियो अचे जंहिंजा इमरान ख़ान सां हिकिड़े हद में हिकिड़े दौर में ॼण ते हिकिड़ा इख़्तिलाफ़ बि रहिया हुआ। तंहिंजे करे मुंहिंजे ख़्याल में इन पस मंज़र में जेको आहे न उन आर्मी एक्ट खे आणण जी कोशिशि कई पई वञे, पर अञा उनजा जेके आहिनि जेके मुकमल तौर ते पासा जेके आहिनि उहे अञा ॿाहिरि कोन आहिनि। शायदि हिकु ॿिनि ॾींहंनि में अची वञनि त उन ते वधीक वरी खुली तरह सां ॻाल्हाए सघिबो। ठीकु आहे, अहम नुक़्तो अवां रेज़ कयो आहे इदरीस लेगारी साहब त 24 ॾींहंनि ताईं सदर मुमलिकत जेको आहे उहो पाण वटि समरी जेका आहे उहा होल्ड करे सघे थो। नसीब साहब अवां वटि आवाज़ु मुंहिंजो अचे पियो सर? जी जी नसीब साहब ही जेका पॉइंट रेज़ कई आहे इदरीस लेगारी साहब, इहो बि मुमकिनात में शामिल आहे त जेकॾहिं आसिम मुनीर जे हवाले सां या ॿिए कंहिं जनरल जी मुक़ररी जे हवाले सां समरी जेका आहे उहा मोकिलिजे त इमरान ख़ान जी हिन वक़्त ताईं कोशिशि इहा आहे त नओं वज़ीर आज़म अची करे इहा अहम मुक़ररी करे त पोइ सदर मुमलिकत जेके आहिनि, जेके सुप्रीम कमांडर आहिनि, उहे उहा समरी खे होल्ड करे सघनि था। इन जे करे ई अहिड़े क़िस्म जो नोटिफिकेशन या तरमीम बि कई पई वञे त जीअं वज़ीर आज़म डायरेक्ट इहा ऑर्डर्स जेके आहिनि उहे पास करे। सो समरी आइनी तौर सदर साहब केतिरा इख्तियार रखे थो, हिकिड़ी ॻाल्हि आहे, इम्पॉर्टेंट ॻाल्हि आहे त समरी अचे किथां थी। ठीकु, के समरियूं आहिनि जेके सदर साहब रिसीव थियण खां 24 कलाक अॻु बि अप्रूव करे छॾींदो, रिसीव बि पोइ थींदी। जी, तंहिंजे करे इन जी ॻणती न कयो, जिन जी समरी आहे से मालिकी बि कंदा। ऐं ॿी ॻाल्हि भला तव्हांखे यादि आहे त असेंबलीअ जे जॾहिं टोड़ी ख़ान साहब डिज़ॉल्व कई त हेॾां ऐलान थियो, होॾां नोटिफिकेशन ॿाहिरि अची वियो। पक सम्झो उहा बि 24 कलाक अॻु साइन थी हूंदी। तो इहो आइन तय न कंदो, इहो त समरी तय कंदी त साइन कॾहिं थियणी। तो इन जो मूंखे घणी ॻणती कान्हे। एतिरी हिमत त शायदि हिन स्टेज ते ख़ान साहब जे चवण ते सदर साहब उनखे बि त रिटेन रहणो आहे न आख़िर। जी, त रिटेंशन जी नोटिफिकेशन सां एॾी खेॾ करणु एतिरो आसान न हूंदो हिते। मूं अॻु में बि चयो त इन जे पुठियां पूरो हिकिड़ो होमवर्क थींदो, इहा ऑफ द कफ न ईंदी। इहो ईअं न हूंदो त ओचितो सुबुह जो को डिफेंस मिनिस्ट्रीअ जो सेक्शन ऑफिसर समरी ठाहे ॾींदो, वज़ीर आज़म सही कंदो ऐं शाम ताईं सदर वटि पुॼी वेंदी। ईअं त न हूंदो न। तो इन ते इहे स्ट्रेटेजिक डिसीशन्स आहिनि। सुप्रीम कमांडर खे बि ख़बर आहे त इहे स्ट्रेटेजिक डिसीशन्स कीअं एग्ज़ीक्यूट थींदा आहिनि। तो ख़ान साहब या सदर साहब एॾी वॾी रांदि अफोर्ड करे न सघंदा। ठीकु आहे। नसीर साहब ॿिए टॉपिक ते अचूं पिया। तोशा खान वारो जेको मामिलो आहे उनजी हियरिंग जो जेको मामिलो आहे उहो मुसलसल डिले कयो पियो वञे, लिस्ट मां उनखे ख़ारिज कयो वेंदो आहे। कुझु तफ़सील गुज़िरियल ॾींहं खां वठी वरी मार्केट में गर्दिश कनि पिया। उहा घड़ी बि साम्हूं आई आहे, उहा पेन जेका आहे उहा साम्हूं आयल आहे, उहे कफलिंग्स जेके आहिनि जिन खे उहे डायमंड्स लॻल आहिनि उहे बि साम्हूं आहिनि। इहो मामिलो इमरान ख़ान जी ॻिचीअ में पवंदो या सम्झो पिया इन में बि इमरान ख़ान खे रिलीफ मिली वेंदो, छाकाणि त चयो इहो पियो वञे त अञा बि कुझु इदारनि जो ॾाढो इमरान ख़ान ज़रूरु आहे। ऐं इमरान ख़ान अॼु वरी एडमिट बि कयो आहे त हुन इहा घड़ी जेका आहे दुबई में न पर इस्लामाबाद में विकिरो कई हुई, इन जूं रसीदूं बि हुन वटि मौजूदु आहिनि। महताब, तव्हांजो आवाज़ काफ़ी मरीख़ खां परियां खां किथां पियो अचे, मूंखे सम्झ में घटि आयो आहे। पर जेतिरो मूंखे तोशा खान वारे मामले ते तव्हांजी ॻाल्हि मां सम्झ में आयो त इहो जेको मामिलो हले पियो उन ते अवां डिस्कस करणु था घुरो। ॿ शयूं आहिनि जेके स्टोर रूम में ख़ान साहब जो इंतज़ारु कंदियूं। उहे तव्हांखे यादि आहे हिकिड़ा इश्तिहार ईंदा हुया कंहिं दौर में, सिंधी अख़बारनि जो हिकिड़ो मशहूरु इश्तिहार हूंदो हो, ध्यान तलब। हा, उहो ध्यान तलब हिकिड़ो ब्रांड थी वियो। जी, उनजी हिकिड़ी आख़िरी सिट हूंदी त ही बयान रिकॉर्ड ते रखियो वञे जीअं वक़्त सिर कमु अचे। सही, असुल हुनजी ज़रूरत इहा हूंदी, रखियो ई न करे उनजी उहो हूंदी, हुन में सभु कुझु आख़िरी लाइन लाइ हूंदो ऐं पोइ वक़्त सिर उहा कमु अची वेंदी हुई। सो कुझु केस रिकॉर्ड ते रखिया वेंदा आहिनि जीअं वक़्त सिर कमु अचनि। भुटे साहब जॾहिं पंहिंजो नालो अलो कयो हो FIR में विझण जे लाइ कसूरी जे केस में, त हुनजे वहम गुमान में बि न हूंदो त इहो वक़्त सिर कमांदो। अहिड़ी तरह हींअर तव्हां ॾिसो न त छो नथा नाला FIR में अचनि, जो बिकॉज़ हुनजे पुठियां हिकिड़ी हिस्ट्री आहे त वक़्त सिर कीअं कमु। ही मामिलो बि हिकिड़ो तोशाखाना जो केस ऐं हिकिड़ो केस जेको झलियल फंडिंग जंहिंखे चयो थो वञे, जंहिंखे पहिरें परदेही फंडिंग चवंदा, जी, पोइ उनखे जीअं बैंकिंग खे
थोरो हलाल कंदा असां इस्लामी बैंकिंग में कन्वर्ट कयो तीअं उन्हनि चयो त न हिनखे फॉरेन फंडिंग में चयो, हिनखे ममनूआ फंडिंग चयो, जी तो हाणे उहा ममनूआ फंडिंग आहे। त इहो केस इहे ॿ हिकिड़ा अहिड़ा रिकॉर्ड ते रखियल बयान आहिनि जेके वक़्त सिर कमु ईंदा। इन जे पुठियां जॾहिं नेगोशिएशन्स, जॾहिं टकराव नेगोशिएशन्स कंप्लीट कोलेप्स थी वञनि ऐं टकराव के इंतिहा ते पहुची वञे ऐं केस सॉलिड आहिनि, इहो बि ज़हन में रख त ईअं न आहे त ही को भुटे साहब वांगुरु हिकिड़ा साज़िशी केस आहिनि। भुटे साहब वारे मामले में त अॼु ताईं इहो एस्टेब्लिश न थियो आहे, या उहो त ख़ैर वॾो डिबेट आहे त छा इन केस में फांसी अचणी आहे न, उहो तव्हांजे जजिस जा रिमार्क्स अची विया, पर ही केस त ॾाढो सॉलिड ऐं स्ट्रेट आहे ऐं इन खे माण्हू जक्सटापोज़ कनि था, कंपेयर कनि था कुझु साल अॻु नवाज़ शरीफ़ जे केस सां। ऐं हिकिड़े पासे तव्हां तोशाखाना जूं एतिरियूं शयूं, अच्छा तोशाखाना ते अधु मिनट रुगो मां क्विकली पंहिंजो व्यू ॾेई वञा। जी मसइलो इहो न आहे त आइन में का झलियल आहे त तोशाखाना मां शयूं नथा खणी सघनि, ग़लति यां आइन में त लिखियो पियो आहे, उन वक़्तु 20 सैकड़ो अमाउंट रखियल हो, उहो वठी सॼो तोशाखाना ख़ाली करे पोइ हुनखे 50% करे छॾियुनि, या बिल्कुलु पोइ हुन पंहिंजी महिनत कई हुन ते। पर हिन में ॿ टे पॉइंट्स आहिनि जिन ते क्वेश्चन रेज़ थींदा ऐं थियनि पिया। हिकिड़ो इहो त जेका तव्हां वैल्यूएशन कराई त ही शइ रुपए जी या 10 रुपयनि जी, उहा वैल्यूएशन केतिरी ऑब्जेक्टिव आहे, उहा केतिरी मार्केट रेट सां कंपेटेबल। ईअं त न आहे त हुन वैल्यूएशन में तव्हां लख रुपए जी शइ खे 50 रुपया लिखी छॾियो ऐं पोइ हुनजो 20% शइ खणी वञो, त इहो वेरीफाई थी सघे थो मार्केट मां ॾाढे आराम सां, इहा का गैर मामूली शइ कान्हे। ॿी शइ इहा आहे जेका वधीक एथिकल आहे ऐं डिप्लोमेटिक एथिक्स जो क्वेश्चन आहे, त हिकिड़ो यूनिक जेको सूखड़ी हुई जेका तव्हांखे हिकिड़े वॾे मुल्क जे सरबराह ॾिनी, तव्हां सरबराह थियण खां पोइ पहिरियों भेरो हुन सां मिलिया, त उनजी हिकिड़ी डिग्निटी बि आहे, बिल्कुलु उहा शइ खणी तव्हांजी मार्केट में खपाए छॾी। इहो ईअं जीअं लेखकनि खे पंहिंजा हथ सां लिखियल एज़ाज़ी कापियुनि जा किताब 2-3 सालनि खां पोइ रदीअ जे टोकरी में मिलंदा आहिनि, पोइ उन्हनि खां पुछो त उन्हनि ते छा गुज़रंदी आहे। ऐं इहो थियो आहे, मुंहिंजे कुझु दोस्तनि मूंखे ॿुधायो त साईं असांजा हथ सां लिखियल किताब 2-3 सालनि खां पोइ असां रदीअ जे टोकरीअ मां वसूल हींअर अॼुकल्ह पीर अली मोहम्मद पोइ राशिदी उनखे छा हले पियो। सची आहे। सो ॾियण वारे त ॾेई छॾी एज़ाज़ी कापी, हाणे एज़ाज़ हलियो वियो रदीअ में, मोटी फ्री मिलियो वञे माण्हूअ खे, जी त ही बि ईअं ई मामिलो आहे त हेॾी डिग्निफाइड क़िस्म जो हिकिड़ो डिप्लोमेटिक रिलेशन जा बि हिकिड़ा एटिकेट्स हूंदा आहिनि, उहा खणी तव्हां मार्केट में खपाई ऐं शइ बि उहा खपायव जो या त तव्हां मथां एज़ाज़ी कापी वारो पनो फाड़े छॾियो आहे न, एतिरो त कयो आहे, त या उहा शइ खपाए बि आहे जंहिंजा मल्टीपल सेट्स मार्केट में मौजूदु हुजनि, पोइ त कंहिंखे फील न थिए हा त घड़ियूं ॼणियूं आहिनि, ही जेके मां इनाम बटी 250-300 वारियूं वठंदा आहियूं न, अहिड़ियूं त सभु पाईंदा, उहे खपाए छॾे त ख़ैर आहे। पर ही जेका स्पेशली आर्डर ते ख़ुसूसी, ऐं वरी अलहमदुलिल्लाह रियासत मदीना जे माण्हूअ खे मुस्लमाननि जी मुक़दस तरीन जॻह उन में छापियल, सो इहो को गुनाह कबीरा ॿियो करे हा त हींअर ताईं त 3-4 फतवाऊं बि मार्केट में तव्हां ॾिसो आहे, बिल्कुलु। पर बहरहाल हू उन्हनि शयुनि खां त आजो आहे। सो एथिकल क्वेश्चन इहो आहे त तव्हां हिकिड़े ममलिकत जे सरबराह पारां मिलियल यूनिक क़िस्म जी शइ जेका स्पेशली तव्हां लाइ डिज़ाइन कराई, हिकु पीस हुयो हुनजो हिस्ट्रीअ में हींअर ताईं, ऐं उहा तव्हां खपाए आहियो। वरी खपाइण ज़ाहिर वठंदो पोइ जंहिं ठाही एॾी महांगी घड़ी घिटीअ में त कान खपंदी, हीअ जामशोर फाटक ते खपण वारी शइ त हुई कान, तंहिं करे उहा खपणी ई कई अहिड़ी जाइ ते, ऐं उन जंहिं ठाही तव्हांखे त ख़बर ई अथई मूं ख़ासि शइ ईजाद कई, त हुन खणी मालिकनि खे ॿुधायो, ऐं पोइ मालिकनि हिकिड़े मुल्क में मोकिले वापसी वारो जहाज़ बि वापसि घुराए छॾियो, जंहिंजी अॼु ताईं माण्हुनि खे मिस्ट्री लॻंदी त ओचितो जहाज़ छो मोटी वियो, कॾहिं इन ते ॻाल्हि ई न थी आहे। कॾहिं ईअं थियो आहे त सरबराह खे हिकिड़ो जहाज़ ॾिनो वञे, उहो हुनखे उते छॾे अचे मोटिजांइ पंहिंजे भाड़े ते, मां हलां थो, छा थियो हूंदो सम्झी सघो था, बिल्कुलु ठीकु, उहो इन जी कंटिन्यूटी। ऐं टटण शइ जेका लीगल मैटर आहे, जेका रिकॉर्ड ते इहो बयानु कमु अची सघे थो, उहा त जेकॾहिं सभु कुझु बि थियो तव्हां हलो तव्हां खपाई, तव्हां अनएथिकल थिया, लॉ में एथिक्स ते सज़ा आहे कान, तव्हां अनएथिकल थिया, कानून चए ई नथो त अनएथिकल थियण ते तव्हांखे का मारकुट थियणु घुरिजे या तव्हां ते ॾंढ ॾियो, पर जॾहिं तव्हां उन जी इनकम खे डिक्लेयर नथा कयो, हिकिड़े पासे नवाज़ शरीफ़ खे तायात नाइल कनि त तो पुट खां मिलण जोगी पघार डिक्लेयर न कई, मिली त न, जेका मिली पए सघी सा तो छो न ॿुधाई, हेॾी मस्करी थियल आहे हिन मुल्क में इंसाफ़ जे नाले ते। इहो त टेक्स्ट बुक्स में ईंदड़ नस्ल पढ़ंदा ऐं उनखे पढ़ी बेहोशी या दौरा पवंदा त मुल्क खे हलायो कीअं वियो। सो साॻे मुल्क में तव्हां कुझु साल पोइ हिकिड़े ॿिए माण्हू खे एग्ज़ेम्प्ट करे छॾींदा त उहो पंहिंजो ॿाहिरीं इनकम जा जेके केस जेका पैसा वरितल आहे
फॉरेन फंडिंग जेके झेलियल फंडिंग था चवनि उहो चए मूं वटि त साइन थियण लाइ ईंदा, मूं त साइन करे छॾिया, मूं थोरी पढ़िया त पैसा किथां आहे। ठीकु आहे, दुनिया में लॉजिक सब्सक्राइब कंदो को कानून, त मूंखे कहिड़ी ख़बर, मां त रोज़ 100 सयूं कंदो हुउसि। तव्हां कंहिं इदारे जा हेड थियो, रोज़ तव्हांखे 100 चेक साइन करणा, तव्हां चओ मां थोरी पढ़ंदो हुउसि। बाबा साइन जो मक़सदु आहे त तूं पढ़ियो आहे, तो ओन कयो आहे। उहो केस प्लस तोशाखाना जी सेल खे तव्हां प्रोसीड्स खे डिक्लेयर न कयो, इहो आहे जेको लीगल लेकोन आहे, जेको हिनखे ॻिची में पवणो आहे, ऐं इहो डिफेंड कोन थी सघंदो कोर्ट। ठीक है नसीर मेमन साहब, थैंक यू सो मच सर। डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब, अवां ॾे आवाज़ पहुचे पियो सर मुंहिंजो? जी दा ॿुधां पियो मां तव्हांखे। ठीक आहे, थैंक यू सो मच सर, अवां जॉइन कयो। रफ़ीक साहब, तोशाखाना वारे मामले में अवां खे छा पियो लॻे? इमरान खान अॼु हिकु भेरो ॿीहर एडमिट कयो त हुन घड़ी जेका आहे बिल्कुलु विकिरो कई, पर उहा इस्लामाबाद में हुन विकिरो कई आहे, हुन जूं रसीदूं मौजूदु आहिनि। नसीर साहब चवनि पिया त कुझु मामला ऐं केसिस अहिड़ा हूंदा आहिनि जेके रिकॉर्ड जो हिसो हूंदा आहिनि ऐं वक़्तु अचण ते उन्हनि खे इस्तेमालु कयो वेंदो आहे। त इहो जेको तोशाखाना वारो मामिलो आहे, इहो इमरान खान जे हक़ में इस्तेमालु थींदो या हुनजे अगेंस्ट वेंदो? ॾिसो मेहताब, ॻाल्हि इहा आहे त जनरली स्पीकिंग जेका नसीर साहब ॻाल्हि कई आहे, नसीर साहब ॻाल्हि जे हिकिड़े जनरल पर्सपेक्टिव सां त मां तमामु एग्री कयां थो, पर ॿियो पर्सपेक्टिव जेको आहे उहो मूंखे जेको नसीर साहब आख़िर में चयो आहे त इहो डिफेंड नथो थी सघे, मां हिन में थोरी ग्लूमी पिक्चर थो ॾिसां पियो। त बुनियादी तौर ते जेको कानून जो बुनियादु आहे मुल्क में, उहो असां कंहिं अरसे दराज़ खां वठी, यानी असांजी जेका उमिरि आहे, आई एम 52 years old, त 52 सालनि में जॾहिं होश संभालियो आहे, ऐं जेको इहो ज़ियाउल जो दौरु, उन खां पोइ जेके दौर ॾिसंदा आया आहियूं, त इंसाफ़ जो जेका डिलीवरी आहे उहा हिते मतिलबु इंसाफ़ जे बुनियादनि ते न आहे, पर उहा शो मी द फेस आई शो द लॉ, ऐं इहो हिकिड़ी अहिड़ी कॉन्स्टेंट हुन सां हले थो जो हाणे हिन मुल्क में इहो मुरविज आहे त कानून जी जेका आहे इंटरप्रिटेशन, कानून जी जेका आहे इम्प्लीमेंटेशन आहे, उहा थींदी, पर थींदी मुख़्तलिफ़ माण्हुनि लाइ मुख़्तलिफ़ थींदी। इमरान खान खे जेकॾहिं हिन वक़्तु ताईं इहो हिकिड़ो ओपन शट इन केस आहे, इन केस में जेकॾहिं को बि ॿियो, तव्हां यकीन कयो जेकॾहिं पीपल्स पार्टी जो को बि हिकिड़ो माण्हू शामिल हुजे हा, त हिन वक़्तु ताईं उन्हनि खे त कना न आयल, उन्हनि खे त सज़ाऊं अचनि हा, पर उन्हनि जे पोयां जे ख़ानदान में ॿार बच्चा जेके अचण वारा आहिनि उन्हनि खे बि ॾियनि हा, उन्हनि जे ख़िलाफ़ वॾा ट्रायल हलनि हा। पर हिते सूरत हाल इहा आहे त कोर्टुनि जो जेको रवैयो आहे उहो एतिरो त हम्बुल आहे, एतिरो त माना आहे जो कोर्टूं चवनि बाबा यार तूं चओ न माफ़ी वटि, भला असां छॾण तयारु आहियूं। उन खां पोइ हाणे तोशाखानो जेको आयो आहे केस, यूसुफ रज़ा गिलानी वारो मामिलो असांजे साम्हूं आहे न सर, उहो जेको हार हुनजी ॻीचे में पियो हुयो। जी जी, तव्हां ॾिठो उहो वाज़े मिसाल माना हिते कोर्टूं नैब ॿिया इदारा अञा ताईं मोबिलाइज़ कोन पिया थियनि। उहो छो न पिया थियनि? छो त हुकूमत बि जॾहिं PDM जी आहे, इन्हनि इदारनि खे मोबिलाइज़ न करण जे पोयां को त कार्ड आहे जंहिंजे करे इहे मोबिलाइज़ न पिया थियनि। ॻाल्हि जेका जॾहिं तव्हांजी ॻाल्हि सिंपली ॻाल्हि जे पुठियां असां सम्झूं था त भले हिन वक़्तु मतिलबु इदारे में ॿिया मसइला आहिनि, पर पोइ बि इदारो PTI खे इन जनरल टर्म्स पंहिंजी पार्टी तौर ते ॾिसे थो ऐं हुन सां गॾु पंहिंजो फ्यूचर ॾिसे थो, जंहिंजे करे PTI खे हू इन हद ताईं नथा खणी वञणु चाहिनि जंहिं हद ताईं हुननि खे वरी वापसि खणी अचण में आसानी न थिए। ऐं ईअं हिकिड़नि टाइम बींग लाइ, हिकिड़नि वक़्तनि लाइ पार्टीज़ खे आणींदा आहिनि, पार्टी हली वेंदियूं। तव्हां MKM ॾिठी, तव्हां ॿियूं पार्टियूं विच में ॾिठियूं, IJI ॾिठी, तव्हां इन्हनि सभिनी खे पार्टियुनि जा जेके आहिनि ॾोरियूं आहिनि उहो हुननि वटि आहिनि। इन करे हिन वक़्तु मुस्लिम लीग ऐं पीपल्स पार्टी ॿई अहिड़ियूं जमायतूं आहिनि जेके छो त वोट जे ज़रिए ईंदियूं रहियूं, उहे नापसंदीदा तरीन जमायतूं रहियूं जनरली स्पीकिंग। हाणे इन ते जेको टेस्ट केस आहे, मां सम्झां थो त अहिड़ा रस्ता निकिरंदा, अहिड़ियूं ॻाल्हियूं निकिरंदियूं। नसीब साहब जी ॻाल्हि उसूली तौर ते बिल्कुलु सही आहे, पर मूंखे अलाए छो ईंदो लॻे पियो त इन मां आराम सां बची वेंदो ऐं बचण जा तरीक़ा जेके आहिनि अफलातून आहिनि, जेके लाज आहे 2-3, उहे जेके इन से कूड़ ॻाल्हाइण में महारत था रखनि, जिन में बाबर रहवान शामिल आहे ऐं 2-3 ॿिया आहिनि, ऐं जेके उहे उनजी अहिड़ियूं इंटरप्रिटेशन खणी ईंदा जेके माना जीअं पहिरीं हुयो फरूक नसीम हुयो, उनखे माना उहे वकील घटि आहिनि, कूड़ जा ॿाहिरि वधीक आहिनि। उहे कूड़ ॻाल्हाए सघंदा आहिनि, अहिड़ो कूड़ ॻाल्हाए सघंदा आहिनि, निकोलो मिकाउली खे बि माना दंग रखी छॾींदा आहिनि। उहे इंटरप्रिटेशन खणी ईंदा, अहिड़ियूं इंटरप्रिटेशन खणी ईंदा जिन खे पोइ वरी असांजी कोर्ट सगोरी खणंदी। ठीकु आहे रफ़ीक साहब, अवां कुझु लेट जॉइन कयो, सॉरी अवां खे इंटरप्ट कयो, टाइम कुझु घटि बचो आहे, ॿिए टॉपिक ते
ॿियनि पैनलिस्ट जी राय बि शामिल करणी आहे। पहिरियों टॉपिक असांजो हुयो आर्मी एक्ट 1952 में तरमीम जे हवाले सां कमेटी जुड़ी चुकी आहे, तरमीमुनि ते कमु थिए पियो ऐं इन तरमीमुनि सां वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सदर मुमलिकत खे बाईपास करे सघंदो ऐं कंहिं बि मुशावरत जे बिना कंहिं बि जनरल खे रिटेन करे सघंदो, रिटायर थींदड़ जनरल खे बि ऐं जेको वर्किंग जनरल आहे उनखे बि। त इन एक्ट में तरमीम वारो जेको मामिलो आहे इहो अव्हांखे कीअं पियो नज़र अचे सर, थिए छा पियो बेसिकली? रिटेन करण जो मक़सदु आहे त कंहिं बि उनखे इहो हिकिड़ो इंसेंटिव आहे जेको क्रिएट कयो पियो वञे। जी इहो डेमोक्रेटिक पार्टियुनि जो को मसइलो हल न कंदी, इहो बल्कि अॻियां ॾिसो न तव्हां अञा क्रिएट था कयो वेन्यूज़ त जेके जनरल आहिनि उनखे कीअं अॻियां रस्तो मिलंदो टू स्टे इन पावर टू हेल्प अस आउट ऐं ॿिया सॼा मसइला। हिते मसइलो इहो आहे त जेसि ताईं अकाउंटेबिलिटी मैकेनिज़म में जेको डेमोक्रेटिक जेके पार्टियूं आहिनि उहे उन्हनि खे नथा आणनि जेके ओवर रूल कनि था हुकूमतुनि खे तेसि ताईं पाकिस्तान जो मसइलो हल न आहे थियणु। इन करे इहा जेका बि तरमीम कनि इहा तरमीम वरी बाउंस बैक कंदी, इन तरमीम जो को बि फ़ाइदो कॾहिं बि न आहे थियणो। ऐं मूंखे त सम्झ में नथो अचे त हीअ जेके पार्टियूं आहिनि जेके पावर में आहिनि त उहे वरी फ़ौज जी जेका आहे सा जेको चवंदो आहे लफ़्ज़ पंहिंजो इमरान ख़ान त बूट पॉलिश करण लाइ तयारु आहिनि, ॿार दाऊं कंदा आहिनि। इहो माना ए टीम बी टीम सी सभु हलण लाइ तयारु आहिनि। करे मुल्क जो जेको मसइलो आहे हाणे ॾिसो हिन सॼे हुन में तमामु अहम ॾींहं आहिनि। इन्हनि ॾींहंनि में के पॉलिटिकल पार्टीज़ हुजणु खपंदियूं, इंचार्ज जन खे तव्हांखे रिलीफ वठिणो हुयो डेट में, तव्हांखे ॿिया मसइला फाइनेंशियल मैटर्स हल करणा हुया, तव्हांखे काफ़ी स्पेस मिली वई हुई, ॿोॾि जे मुतासिरनि तव्हांजा उनजी रिहेबिलिटेशन हुई, उन में खोड़ सारा ॿिया मसइला हुया। पर थी छा रहियो आहे, थी इहो रहियो आहे त रुॻो इहो आर्मी चीफ जेके तैनाती आहे ऐं जेके इहे मसइला पॉलिटिकल लॉन्ग मार्च ही सॼा उन में प्रीशियस टाइम पाकिस्तान जी सियासत में विञायो पियो वञे ऐं उनजो नतीजो सुभाणे जी पाकिस्तान में असां सभु भोॻींदासीं। तव्हां सभिनी जो इकोनॉमिक कोलैप्स तरफ़ वञी सघूं था पिया ऐं ॿिया मसइला थी सघंदा पिया। इन करे पाकिस्तान जी जेका सूरत हाल आहे हिन वक़्तु उहा इन सॼे पाकिस्तान जे मसइले जो हल सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो आहे जॾहिं फ़ौज जेको अपॉलिटिकल थी आहे उहा अपॉलिटिकल बिल्कुलु न थी आहे। पॉलिटिकल थियण जे लाइ तमामु वॾी हिकिड़ो सोशल कॉन्ट्रैक्ट करणु घुरिजे उन्हनि खे ऐं उन कॉन्ट्रैक्ट फ़ौज जो किरदारु बिल्कुलु ख़तमु करे ऐं उनखे बैरिक्स में वञनि ऐं उहे हिकिड़ी प्रोफेशनल फ़ौज थियनि ऐं पॉलिटिकल पार्टीज़ पाण में मुक़ाबला कनि ऐं वोट जे पावर कनि, इहो ई थी सघे थो। बाक़ी पाकिस्तान जे मसइले जो को बि हल कोन्हे को। पाकिस्तान वॾो इकोनॉमिक पोटेंशियल आहे पर अनटैप्ड आहे ऐं पाकिस्तान जी रिसोर्स एलोकेशन ग़लति आहे। तव्हांखे तालीम ते ख़र्चु करिणो आहे, तव्हां ख़र्चु कंदो पंहिंजो ॿियनि मसइलनि ते ॿियनि इदारनि ते त तव्हांजो ईअं ई थींदो। जी ठीकु आहे डॉक्टर रफ़ीक मंचाणी साहब, थैंक यू सो मच सर। प्रोफेसर इनाम भट्टी साहब, सर तोशाखाना वारे मामले ते जीअं शुरू में डिस्कस थियो, ध्यानु छिकायो ऐं ध्यानु तलब या रिकॉर्ड हिसो बणियल इहे मामला इन फ्यूचर जॾहिं बि इहो मामिलो साम्हूं आयो त पोइ सम्झो पिया इमरान ख़ान जे फेवर में ईंदो या उनजे अगेंस्ट में इस्तेमालु थींदो? बिल्कुलु इहो ध्यानु तलब वारो जेको इहो रिकॉर्ड ते रखियो वेंदो जॾहिं त इहो रिकॉर्ड ते ईअं ई रखियो वेंदो जीअं वरी हींअर तव्हां ॾिठो कुझु ॾींहं जेको ममनूआ फंडिंग केस बणिजी वियो फॉरेन फंडिंग केस मां, उहो ॾाढो तेज़ी सां हलियो। पर हींअर वरी तव्हां ॾिसो था मुसलसिल उहो डिले पियो थींदो वञे, उहो डी लिस्ट थो थी वञे। हर भेरे उन जेका डेट अचे थी उन डेट ते उहो डी लिस्ट थिए थो, वरी उनखे अॻी लिस्ट में शामिल करण लाइ डेट ॾिनी थी वञे थी। यानी हिते इहो जेको रिकॉर्ड ते रखण वारा मामला आहिनि उहे वधीक हूंदा आहिनि ऐं उन्हनि जे ज़रिए उन्हनि खे पंहिंजे पसंदि जे रस्ते ते आणण जे लाइ जेको बि राह तां भटकी वञे या जेको गुमराह थी वञे उनखे वापसि आणण जे लाइ उहो ध्यानु तलब वारो जेको रिकॉर्ड ते रखियल बयानु हूंदो आहे उहो कमु आंदो वेंदो आहे। त हींअर बि इहो तोशाखाना जा ॿिया त मामला सभु, पर ही सभु शयूं हिननि खे कंहिं न कंहिं तरीक़े सां उहे उन वक़्त ते जेॾी महिल ज़रूरत पवंदी त उन वक़्त ते ज़रूरत अचण महिल यकीनी तौर ते ज़ाहिर कया वेंदा ऐं इहे शयूं अञा वधीक खुलंदियूं। उन में इहो बि तय थींदो त हलो ठीकु आहे, तव्हां ई जेको ॿुधायो था त जेतिरे में तव्हां उनखे विकिणियो उन विकिणण वारे अघ जो 20% तव्हां ॾिनो या जेको तव्हां कैबिनेट में मुक़ररु कयो उनजो 20% ॾिनो। जॾहिं तव्हां पाण मुक़ररु कयो ऐं उनजो 20% बणिजे 20 लख ऐं जॾहिं तव्हां विकिणो त वरी उनजो टोटल मुल्ह बणिजे जेको आहे सो 5 करोड़, त पोइ इहो 20% कीअं थींदो?
त यानी इन मां त ख़बर पइजी वेंदी न त इहो 20% केतिरो थींदो। ॿियो जेको थींदो उहो अहम इहो थींदो त इन जे करे जेके नुक़सान पहुता आहिनि, जेके लाॻापा ख़राब थियनि था, उहे उन्हनि खे नज़र में रखंदे ख़ुदि हींअर जेकॾहिं जेका वेठल आहे हुकूमत, उन्हनि खे का कानून साज़ी करणु घुरिजे। इहो बि त भला हू कानून कनि था न तय त केतिरा उनजी क़ीमत मुक़ररु करे ऐं केतिरनि % ते उहो ख़रीद करणु जो लाॻापा उनखे। ख़राब थियण जो मिसाल नसीर साहब ॾाढो ज़बरदस्त ॾिनो। जहाज़ वारी जेका ॻाल्हि उन्हनि कई त जंहिं जहाज़ ते इमरान ख़ान साहब खे मोकिलियो वियो उहो ख़ुसूसी जहाज़ वरी उनखे खणण जे बिना वापसि घुराए वियो। इनाम साहब, इहो त उनजो जहाज़ मोटियो त रुॻो उनखे धचको लॻो हूंदो न, पर जेके तव्हांजे बैंक में तव्हांखे डॉलर्स ॾेई करे सपोर्ट ॾियनि था पिया जी ऐं सोचो त उहे डॉलर वरी ईअं जहाज़ वांगुरु निकिरी वञनि त पोइ तव्हांजो छा थींदो? त जीअं जहाज़ वापसि मोटी सघे थो न, तीअं तव्हांजा जेके बैंक में तव्हांखे सपोर्ट जे लाइ डॉलर मिलनि था त रखो ऐं उन ते पंहिंजो जेको फॉरेन अकाउंट डेफिसिट आहे, फॉरेन एक्सचेंज अकाउंट डेफिसिट आहे, जी उनखे बैलेंस करे ॾेखारियो त जेॾी महिल उहो न निकिरी वियो त पोइ तव्हांजे सॼे मुल्क जे हेठां तरा निकिरी वेंदा। हुतां त तव्हां वरी ॿियो को जहाज़ वठी वापसि हेॾे पहुची वेंदो। पर जेॾी महिल तव्हांजे बैंक मां इहे डॉलर निकिरी विया त पोइ वरी तव्हांखे को डॉलर हथु न ईंदो। उहो स्टेट बैंक जेका आहे सा ॾीवालो बणिजी वेंदी आहे। ॾीवालो जॾहिं बणिजी वई त पोइ सोचो त कहिड़ी सूरत हाल वधीक ख़राबु थींदी। तंहिंजे करे आऊं वरी हिते इहो चवंदुसि त हीअ जेका मौजूदा हुकूमत आहे उन्हनि खे इन ते बि कानून साज़ी करणु घुरिजे त जेको बि हुकुमरान, जेको बि वज़ीर मुशीर, जेको बि उहे तोहफ़ा जॾहिं उहो वठे थो पंहिंजे ज़ात जे लाइ, त उनखे उहो आया अॻिते विकिणण जो अख़्तियार ऐं हक़ हुजणु घुरिजे या न हुजणु घुरिजे। उन ते कानून साज़ी थियणु खपे। उहो हिकिड़ो दफ़ो कानून साज़ी थी वञे त घटि में घटि आईंदह जे लाइ पोइ या त ॾिसंदव तव्हां इहो रस्तो बंदि थी वेंदो। छाकाणि जॾहिं मूंखे ख़बर हूंदी त हीउ तोशाखाना जो मामिलो आहे, उन में मां जेकॾहिं इहा शइ जेतिरनि पैसनि ते ख़रीद कंदुसि त इहा मूंखे पाण वटि रिटेन करणी आहे। हा, पोइ मुंहिंजा पुठियां ईंदड़ नसुल वञी को उनखे खपाइनि त उन्हनि जी मर्ज़ी, उन्हनि खे त केरु कुझु न करे सघंदो। पर घटि में घटि जेसीं ताईं उहो माण्हू पाण फ़र्द मौजूदु आहे त उन जे लाइ का कानून साज़ी थियणु खपे। ऐं उन में कानून साज़ी इहा बि थियणु खपे त जेकॾहिं को सरबराह इन क़िस्म जो क़दम खणे थो त उहो आईंदह जे लाइ उनखे इन मनसब ते वेहण जे अहल न सम्झो वञे। छाकाणि त हीअ जेके मनसब हूंदा आहिनि, दुनिया जी जॾहिं तव्हां माण्हुनि सां उथो वेहो था, तव्हांजो रुतबो तव्हांजे करे न आहे, तव्हांजे मुल्क जे करे आहे। तव्हां उन मुल्क जो रुतबो ऐं मान जॾहिं नथा संभाले सघो त पोइ यकीनी तौर ते तव्हांखे उहो मनसब न संभालणु घुरिजे। जी हीअ बिल्कुलु ईअं आहे जीअं कंहिंखे का अमानत मिलंदी आहे ऐं उहो जेकॾहिं उन अमानत में ख़यानत करे त आईंदह जे लाइ उनखे अमानत न ॾिबी आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में इन ई क़िस्म जा जेके आर्टिकल त विझनि था 62-63, पर उन्हनि जी इन तरह सां वज़ाहत कोन थी कई वञे त हक़ीक़ी तौर ते उनजी अमीन ऐं सादिक हुजण जो मतिलबु छा हूंदो आहे। त तंहिंजे करे आउं सम्झां थो मौजूदा हुकूमत खे इन ते घणे वावेला ऐं मीडिया ते वञण जे बजाए उन जे लाइ कानून साज़ी करणु खपे त जीअं आईंदह जे लाइ सभिनी जा रस्ता बंदि थियनि। जी ठीकु आहे प्रोफेसर इनाम भट्टी साहब। इदरीस लिगारी साहब, अवां जो कमेंट सर। तोशाखाना, फॉरेन फंडिंग, इहे जेके मामला दॿियल आहिनि, इहे इमरान ख़ान जे अगेंस्ट वेंदा या उनखे को रिलीफ मिलंदो इन फ्यूचर जॾहिं बि इहे मामला साम्हूं आया त? ॾिसो मेहताब साहब, असां वटि पाकिस्तान में करप्शन कीअं थिए थी, उनमें कहिड़ियूं कहिड़ियूं उस्तादियूं थियनि थियूं, कहिड़ा तरीक़ा इस्तेमालु कनि था, ऐं पाकिस्तान करप्शन में ॾींहं राति में केॾी तरक़ी करे थो, तेज़ी करे थो, इन ॻाल्हि खां त हर हिकु माण्हू वाक़ुफ़ु आहे ऐं दुनिया बि वाक़ुफ़ु आहे। पर ही उहो माण्हू करे पियो जेके सुप्रीम कोर्ट सादिक ऐं अमीन जो ॾिनो हो सर्टिफिकेट ॾिनो त ही मुल्क जो वाहिद माण्हू आहे जेको सादिक बि आहे ऐं अमीन बि आहे। हाणे उन जा ही पिया कारनामा असां ॿुधूं ऐं असां ॾिसूं पिया, आवाम ॾिसे पई थी सादिक अमीन कहिड़ा क़िस्म जा कारनामा हिन पंहिंजी हुकूमत में कया। उहे बि जेके तोहफ़ा जिन जी हिकिड़ी पंहिंजी हिकिड़ी डिप्लोमेटिक हैसियत हूंदी आहे, प्रोटोकॉल्स हूंदा आहिनि, उनजी हिकिड़ी इज़त हूंदी आहे, हिकिड़ी अहमियत हूंदी आहे, ऐं उनखे कहिड़े तरीक़े सां उनजो मख़सूस क़ीमतूं जेके मुक़ररु कयूं, जेका शइ माना करोड़े रुपए जी जेका शइ हुई उनजा मख़सूस माना 2 करोड़ रुपया ॾेई उहा शइ 28-30 करोड़ में खपाए। ऐं धनी पाण चए थो त उमर फारूक जेको आहे इहो असल में जी क़ीमत जेका आहे 11 खां वठी 12 मिलियन जेके आहिनि उहा डॉलर्स माना तक़रीबन 1.5 अरब खां वठी पौणा 2 अरब आहे। त उहो माण्हू जेको सादिक में पाण उनजी वरी सेलिंग ॾिसो, माना उनखे खपाए वरी कहिड़े तरीक़े सां थो। हिकिड़ी माई जेका आहे फराह गोगी जेका आहे उहा खणी थी अचे, उहा क़ीमत मुक़ररु थी, माना सॼो तरीक़ेकार
हुआ ॾिसो न जेको सादिक अमीन साहब जेको रहियो हुयो उहो केॾे तरीक़े सां कानून ऐं आइन खे फॉलो कंदो रहियो त उहा शइ खणी माई जेका हितां वई दुबई उते मुलाक़ात थी पोइ हुन रेट थिया उहे पैसा बि जेके आहिनि असांखे कैश में खपनि माना जेके असांखे तव्हां ॾियो था 2 मिलियन जेके धर्म ॾियो था उहे 2 मिलियन धर्म बि जेके आहिनि उहे बि असांखे कैश में ॾियो माना चेक वग़ैरह कुझु बि न खपे माना इन मां पूरी शफ़ाफ़ियत जी ख़बर पवे थी त जेकॾहिं मुंहिंजे ख़्याल में सुप्रीम कोर्ट खे सो मोटो नोटिस वठणु खपे ऐं जेको उहो इन लाइ वठे त असां हिनखे ग़लती करे सर्टिफाई कयोसीं त हीउ जेको आमिर सादिक अमीन आहे त जेके असांखे ग़लती थी वई आहे ऐं असां उहो फ़ैसिलो पंहिंजे मुल्क ऐं अवाम जे मुफ़ाद में वापसि था वठूं मुंहिंजे ख़्याल में सुप्रीम कोर्ट खे नोटिस वठणु खपे ठीक है इदरीस लिगारी साहब थैंक यू सो मच सर प्रोफेसर इनाम भट्टी साहब थैंक यू सो मच नसीर मेमन साहब अव्हांखे जेकॾहिं मुंहिंजो आवाज़ अचे पियो सर थैंक यू सो मच कोशिशि कंदासीं इहो आवाज़ जेका उहो बहितर कयूं ऐं डॉक्टर रफ़ीक मचांडियो साहब अव्हांजी वॾी महिरबानी थैंक यू सो मच नाज़रीन ॿ अहम मामला जिते अॼु ॻाल्हि ॿोल थी आहे 1952 जो आर्मी एक्ट आहे जंहिंमें तब्दीली जे हवाले सां ॻाल्हियूं थियनि पियूं तयारी जेका उहा कई वई आहे तरमीमूं पेश कयूं वियूं आहिनि इसहाक डार ऐं मौलाना असद महमूद जेके आहिनि उहे इन कमेटी में शामिल आहिनि जाइज़ो वठी उनजी मंज़ूरी वरिती वेंदी मुख़्तसरनि इहो त तरमीमुनि खां पोइ वज़ीर आज़म जेको हूंदो उहो वधीक पावरफुल थी वेंदो ऐं सदर खे बाईपास करे सघंदो ऐं कंहिं बि मुशावरत जे बिना हिकु सादे नोटिफिकेशन जे ज़रिए कंहिं बि जनरल खे एक्सटेंशन बि ॾेई सघंदो उनजी मुक़ररी बि करे सघंदो उनजे रिटायरमेंट जे मुदे में वाध बि करे सघंदो इन ते इमरान ख़ान तमामु घणी तनक़ीद कई आहे इमरान ख़ान जो चवणु आहे त इन सां इदारा जेके आहिनि उहे तबाह थी वेंदा ॿियो मामिलो तोशाखाना रेफरेंस जे हवाले सां त इमरान ख़ान खे मुस्तक़बिल में इन मां फ़ाइदो पवंदो को रिलीफ मिलंदो या इहो इमरान ख़ान जी ॻिचें पवंदो पैनलिस्ट जी राय इहा आहे त रिकॉर्ड जो हिसो बणियल आहिनि इहे मामला ऐं वक़्तु अचण ते इहे मामला जॾहिं साम्हूं ईंदा त पोइ जेके पावरफुल धुरियूं आहिनि उहे पंहिंजे फ़ाइदे जे हिसाब सां ई इन्हनि मामलनि जो फ़ैसिलो जेके आहे उहे साम्हूं आणींदियूं अॼोके प्रोग्राम में इन ते ॻाल्हि ॿोल थी ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदा इजाज़त अलाह निगहबान